व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। मां हुसन अब्बास तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां हिकु अहम स्टोरी सां गॾु। पीपल्स पार्टी ऐं मौलाना फज़ल रहमान में ख़ामोश इख़्तिलाफ़ तमामु तेज़ी सां साम्हूं आया आहिनि। कुझु ॾींहं पहिरियां मौलाना फज़ल रहमान साहबु इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असांजो काफ़िलो लुटिजी वियो। काफ़िलो लुटजण जी जॾहिं हुन ॻाल्हि करे थो त मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जे धोखेबाज़ी जी ॻाल्हि कनि था। पर पीपल्स पार्टीअ जमयत उलमा इस्लाम खां हिकु पलांद कयो आहे। उहो पलांद इहो आहे त राशिद महमूद सूमरो साहब पारां लाड़काणे जे सूबाई सीट ते मोज़िम अब्बासी साहब जी जेका इलेक्शन वर्क कई, हिमायत कई, वोट ॼारायो ऐं खटरायो, उनजो कैंडिडेट बि खणनि था, जंहिंजी शिकायत निसार खोड़ो, जमील सूमरो पीपल्स पार्टी जी क़यादत बिलावल भुट्टो ज़रदारी साहब सां कई त हिनखे रोकियो वञे जमयत उलमा इस्लाम सिंध खे। मौलाना बिलावल भुट्टो ज़रदारी साहब अहिड़े क़िस्म जी शिकायत मौलाना फज़ल रहमान साहब सां कई, पर मौलाना फज़ल रहमान साहब उन जे शिकायत जो अज़ालो न कयो ऐं पीपल्स पार्टी जेको आहे सो उन ते नाराज़ रही। उन खां पोइ आज़ादी मार्च सिंध मां शुरू थियो। पीपल्स पार्टी ज़ाहिर में उन सां गॾु हुई। इस्लामाबाद में उन आज़ादी मार्च में बिलावल भुट्टो साहब तक़रीर बि कई, पर उन तक़रीर जो फ़ाइदो बिलावल भुट्टो साहब पंहिंजी फैमिली खे, पंहिंजी पार्टी खे ॾिनो। आसिफ अली ज़रदारी साहब जी रिलैक्सेशन ऐं फरियाल टालपुर साहब आहिनि। धरणे दौरान, आज़ादी मार्च जे धरणे दौरान ज़रदारी साहब खे पिम्स हॉस्पिटल में शिफ्ट कयो वियो। उन खां पोइ ज़मानत ॾिनी वई ऐं फरियाल टालपुर बि ज़मानत ते वई ऐं उन्हनि ते हथ बि हल्को रखियो वियो। उन खां पोइ आज़ादी मार्च वापसि वियो ॿिए फेज़ में, त हुननि चइनी सूबनि में धरणा आया। चइनी ॿिनि सूबनि में पीपल्स KPK में ऐं पंजाब में PTI जी हुकूमत आहे। सिंध में बि धरणा लॻा, पर सिंध में राशिद महमूद सूमरो ते केस दाख़िल कया विया। 2 केस दाख़िल कया विया, बग़ावत जा केस ऐं जेको आहे सो सरकार जे कम में रुंडक, इन क़िस्म जा 2 केस हुन ते दाख़िल करे उन्हनि सां पलांद कयो वियो। जॾहिं त KPK में बि धरणा लॻा, उते केस दाख़िल न थिया। पंजाब में बि धरणा लॻा, उते केस दाख़िल न थिया। सिंध में त पीपल्स पार्टी त मौलाना फज़ल रहमान जी इतादी आहे मथी लेवल ते, पर उते उन्हनि जे ख़िलाफ़ु केस दाख़िल थिया विया। अहिड़े हवाले सां राशिद महमूद सूमरो साहब सिंध में स्ट्रीट पावर रखे थो। जमयत उलमा इस्लाम सिंध में सभिनी शहरनि में पंहिंजो काफ़ी असर उसुख रखे थी। इहा मौलाना राशिद महमूद सूमरो ॾींहं राति जी उनजी वर्किंग आहे, उनजो कमु आहे। उहो ई सबबु आहे जो सिंध में हिन वक़्तु जमयत उलमा इस्लाम हिकिड़ो वोट बैंक रखे थी ऐं बेशक उहे MP MN न बणिजी सघिया आहिनि, पर मौजूदा जेके मकानी चूंडूं अचनि पियूं उन में PP मुखालिफ़ तनज़ीमुनि सां राशिद महमूद सूमरे वारा इताद करणु पिया वञनि। यकीनन उन इताद जे नतीजे में खोड़ सारियूं सीटूं खणंदा हू ऐं पीपल्स पार्टी जे लाइ इहा हिकिड़ी परेशानी जी ॻाल्हि आहे। पर पीपल्स पार्टी उन्हनि खां जेको आहे सो पलांद कयो, उन ते केस दाख़िल कया विया। उन खां पोइ उन्हनि जे आज़ादी मार्च में उन्हनि खे धोखो ॾिनो वियो। इहा ऐं उनजो इज़हार मौलाना फज़ल रहमान साहब कयो त असांजो काफ़िलो लुटिजी वियो आहे। त पीपल्स पार्टी राशिद महमूद सूमरो खां तमामु घणो ख़ाइफ़ आहे, ख़ौफ़ज़दा आहे। राशिद महमूद सूमरो जो जेको सिंध में किरदारु आहे उहो बि लिबरल आहे, काफ़ी बहितरु आहे, अक़लियतुनि सां मिले थो। घोटकी में जेको वाक़ियो थियो हुयो उन मंदर जो, उन मंदर में वियो, हू तमामु जेको आहे सो हिकिड़ी मज़हबी तनज़ीम जो अॻुवाण हुजण बावजूदि बि हू इंतिहाई लिबरल सोच रखे थो। सिंध जे क़ौम परस्तनि सां हुनजा सुठा तेलकात आहिनि। सिंध जा खोड़ सारा माण्हू राशिद महमूद सूमरो जी वॾी इज़त कनि था, संदसि वालिद जे करे बि, ऐं हुनजो पंहिंजो किरदारु बि सिंध दोस्त आहे। उन करे पीपल्स पार्टीअ खे शदीद परेशानी बि आहे राशिद महमूद सूमरो खां। पर छा राशिद महमूद सूमरो पीपल्स पार्टी खे को टफ टाइम ॾिए थो नथो ॾिए, इहो ईंदड़ वक़्तु ॿुधाईंदो। पर हिन वक़्तु पीपल्स पार्टी राशिद महमूद सूमरे खां ख़ौफ़ज़दा ज़रूरु आहे। हालांकि राशिद महमूद सूमरो ते 2 केस बि दाख़िल कया विया आहिनि। पीपल्स पार्टी आज़ादी मार्च में धोखो बि कयो आहे हिननि सां। ॾिसजे त इन सूरत हाल बल्दियाती इलेक्शन में कंदी बीहे। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट्स कयो, इन सां मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई वधे थी। पाण वरी ईंदड़ हिकु अहम स्टोरी ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। इजाज़त ॾियो। अल्लाह हाफ़िज़।